वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो आख़िरी हिस्से में हलंदासीं पन्नो आकिल में कुछ अर्सो अॻु कारोकारी जो वाक़ियो पेश आयो आहे। उन में पुलिस कहिड़े वॾे पैमाने ते बददिनती ऐं बदनीयती जो मुज़ाहिरो कयो आहे, इहो समूरो कुझु तव्हांजे साम्हूं रखंदासीं। सिंध अंदरि कारोकारी ॾहाकनि खां वठी समाज लाइ, कानून लागू कंदड़नि लाइ, आम माण्हुनि लाइ, ख़ासि तौर ते औरतुनि लाइ नासूर रहियो आहे। सिंध जा इल्मी अदबी हल्का, सिंध जूं चूंडियल सरकारूं, सिंध जे अंदरि पुलिस डिपार्टमेंट में मौजूदु सीनियर ऑफिसर्स, थोरे समूरा साञावंद माण्हू कारोकारी खे कैंसर जहिड़ी मुहलिक मर्ज़ करार ॾींदा रहिया आहिनि, जंहिंजे करे सिंध अंदरि सवें हज़ारे बेगुनाह औरतुनि ऐं मर्दनि जा जेके ज़िंदगियूं आहिनि उहे उनखां खसबियूं रहियूं आहिनि। केतिरनि ई बेगुनाह नारियुनि जा लाश सिंधु दरिया जी लहरुनि में लुढ़ंदा रहिया आहिनि। पुलिस ख़ासि तौर ते इन हवाले सां मेन हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जेको हिन समूरी कुद्धी रस्म या कुद्धी किर्त खे रोके सघे थो। बदकिस्मती सां सिंध अंदरि सख़्तु कानून बि मौजूदु आहिनि कारोकारी जे ख़िलाफ़ु, ऐं समूरी सोसाइटी, सरकार या पुलिस जा आला ऑफिसर इहे दावाऊं कंदे बि नज़र ईंदा आहिनि त हू कारोकारी खे रोकण लाइ पंहिंजे हिसे जो भरपूर किरदारु अदा करनि पिया। हिन समाज खे, हिन सोसाइटीअ खे, असांजे मुआशिरे में मौजूदु औरतुनि खे कारोकारी जहिड़े अज़ाब खां बचाइण लाइ पुलिस डिपार्टमेंट दावेदार त तमामु वॾो आहे, पर असली तौरु प्रैक्टिकली थिए छा पियो थाणनि ते ऐं असांजे क्रिमिनल जस्टिस सिस्टम अंदरि कारोकारी जहिड़े मामले ते कीअं सौदागरी कई वञे पई, कीअं वापारु थिए पियो, कीअं बेगुनाह माण्हुनि जा खून विकिरो कया वञनि पिया, ऐं कीअं लाशनि खे बेगौर कफ़न दफ़नायो वञे पियो। इहा समूरी सूरत हाल आउं चाहींदुसि त हिकिड़ी लाॻापियल स्टोरी जी मार्फत तव्हांजे आड़ो रखां। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे पन्ने आकिल मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ शेख। अयाज़, ही हिकिड़ो वाक़ियो ज़ाहिर थियो आहे जेको पन्नो आकिल सां तालुक़ु रखे पियो। 24 मार्च ते हिकु FIR दाख़िल थियल आहे बाइजी थाणे में, जंहिं में फ़रियादी आहे ASI शबीर अहमद कोराई। हीउ वाक़ियो आहे जंहिंमें शबीर अहमद कोराई पंहिंजी FIR में ॼाणाए पियो त इमरान नाले हिकु जवाबदार जेको रेढी ॻोठ सां तालुक़ु रखंदड़ हो, उन पंहिंजी माउ सां कारो करार ॾिनो हो पंहिंजे सौट शौकत चाचड़ खे, ऐं मौक़े ते हुन शौकत चाचड़ ते हमिलो करे उनजो खून करे विधो हो। बाद में हुन पंहिंजी वालदा खे बि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हो। इन समूरी सूरत हाल में पुलिस वाक़े वारे हंध ते पहुती ऐं पुलिस फ़ौती नौजवान शौकत चाचड़ जो लाश खणाए अस्पताल मोकिलियो हो। बाद में फ़रियादी थाणे ते न पहुतो, जंहिंजे करे पुलिस पाण फ़रियादी थी वई। हिन केस में फ़रियादी पुलिस थी, पर शाहिद जेके केस में FIR में ज़ाहिर कया विया आहिनि उहे दरअसल जवाबदार इमरान जा वेझा अज़ीज़ आहिनि, जंहिंजे करे हीउ कोई केस खून कोर्ट में साबित थींदे नज़र न पियो अचे। इन समूरी सूरत हाल में जेका मेडिकल रिपोर्ट आहे उन पर्दो खयो आहे हिन साज़िश तां या हिन पुलिस जी बदनीयती तां। मेडिकल रिपोर्ट ॿुधाए पई त पुलिस जंहिं नौजवान शौकत खे FIR में फ़ौती ॼाणायो आहे उहो दरअसल ज़िंदा हुयो, ऐं ज़िंदा उनखे अस्पताल आंदो वियो हो पन्ने आकिल में। पन्ने आकिल जी अस्पताल मां बाद में खेसि ज़ख़्मी हालत में सखर जी सिविल अस्पताल रेफर कयो वियो, जिते हू फ़ौत थी वियो तड़पी करे। हिन समूरी सूरत हाल में जेको पुलिस जो किरदारु आहे अयाज़, छाकाणि त शुरूआती जेका हीअ ख़बर हुई तव्हां रिपोर्ट कई हुई ऐं हिन समूरे मामले ते तव्हांजी नज़र आहे, तव्हां कीअं पिया ॾिसो त हिकिड़े पासे पुलिस जा सीनियर ऑफिसर इहे दावाऊं कंदे नज़र अचनि पिया त हू कारोकारी वारे केसनि खे स्पेशल डील कंदा आहिनि, समाजी तंज़ीमूं, इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं, आला अदालतूं समूरियूं हिन मामले ते इंतिहाई हसास आहिनि त कारोकारी वारे केसनि में जवाबदारनि खे स्पेशल इबरतनाक सज़ाऊं ॾियारियूं वञनि त जीअं समाज तरफ़ हिकिड़ो मैसेज वञे। पर उनजे ओभतड़ जेके थाणा आहिनि, जीअं हीउ जेको मिसाल आहे, उते छा पियो थिए अयाज़? जी बिल्कुलु काज़ी, ये 2.5 महीना अॻु में बाइजी थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो, जंहिंमें कारे इल्ज़ाम हेठि पुट पंहिंजी जीजल अमड़ खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जॾहिं त पंहिंजे सौट खे गोलियूं हणी क़तल कयो। इन खां पोइ बाइजी पुलिस जी इन वाक़े में अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे, जंहिंमें जेको कारे इल्ज़ाम हेठि नौजवान आयो जेको ज़ख़्मी हुयो, जंहिंखे FIR में क़तल ॼाणायो वियो आहे। अहिड़ो इंकशाफ तालका अस्पताल जे MLO डॉक्टर आसिफ़ शेख पारां फ़ौती नौजवान
नौजवान जी पोस्टमार्टम रिपोर्ट में कयो वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त 3 महीना अॻु भाईजी थाणे जे हथ ॻोठ रेडी चाचड़ आहे, जंहिंमें जवाबदार इमरान चाचड़ कारें जी तोहमत हणी पंहिंजी जीजल अमड़ मुस्मात जानल ऐं सोट शौकत चाचड़ खे गोरियूं हणी सख़्त ज़ख़्मी कयो हो। पुलिस पारां दाख़िल कयल जेका FIR आहे उन मूजिबि त जवाबदार इमरान फजर जो 5:30 बजे पंहिंजे सोट खे गोलियूं हणी क़तल कयो हो, जंहिंजो लाश तालका अस्पताल पोस्टमार्टम लाइ रवानो कयो वियो। पर जेका तालका अस्पताल में MLO पारां जारी कयल पोस्टमार्टम आहे उन में इहो जणायो वियो आहे त नौजवान शौकत जेको गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी हुयो, जंहिंखे तालका अस्पताल आंदो वियो, जितां जंहिंखे सरकारी अस्पताल में सखर अस्पताल रेफर कयो। अयाज़ ही जेका हेॾी वॾी अंधेर नगरी आहे अयाज़, पुलिस जे तरफ़ां एॾे हसास केस में जंहिं केस जो सोसाइटी तरफ़ मैसेज थो वञे, समाज तरफ़ मैसेज थो वञे, असांजे क्रिमिनल जस्टिस सिस्टम जे ख़िलाफ़ इलाही सारा सुवाल उथनि था, पुलिस जी कारकर्दगी ते इलाही सारा सुवाल उथनि था। हेॾे वॾे केस में पुलिस जेका हेॾी वॾी अंधेर नगरी कई आहे त डॉक्टर जी पोस्टमार्टम रिपोर्ट इहो ॿुधाए पई त नौजवान शौकत खे गोलियूं लॻल हुयूं, पर हू ज़ख़्मी हुयो। खेसि ज़ख़्मी हालत में इस्पताल आंदो वियो, जितां पन्ने आकिल मां बाद में खेसि रेफर कयो वियो सखर अस्पताल, ऐं सखर अस्पताल में वञी ज़ख़्मी नौजवान दम ॾिनो। पर जेका पुलिस जी FIR आहे उहा जीअं तव्हां पढ़ी आहे, मूं बि ॾिठी आहे, उन FIR में पुलिस वाज़े लिखे पई त उनखे हिकिड़ो खुफ़िया इतला मिलियो, इतला मिलण खां पोइ जॾहिं पहुता त उते वाक़ई वारे हंधि ते शौकत नाले नौजवान जो लाश पियल हो ऐं उन लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल पन्नो आकिल मोकिलियो, जॾहिं त सूरत हाल डॉक्टर मूजिबि बिल्कुलु हुनजी उबतड़ आहे। 2 पहलू आहिनि हिन जा अयाज़। हिकिड़ो पहलू त इहो आहे त पुलिस हेॾे वॾे मामले में एॾी वॾी गफ़लत करे उन नौजवान जी ज़िंदगीअ खे दाव ते लॻायो। जेकॾहिं नौजवान ज़ख़्मी हुयो शौकत त उनखे फौरी तौर ते इस्पताल मोकिलियो वञे हा, पर पुलिस उनखे लाश करे डील कयो। ॿियो जेको पहलू आहे त हिन केस में पुलिस ॼाणाए थी त पुलिस पाण फरियादी इन करे थी आहे छाकाणि त को फरियादी थाणे ते न पे आयो। ASI बशीर अहमद कोराई फरियादी थियो आहे, पर जेके शाहिद हुन ज़ाहिर कया आहिनि केस में उहे जवाबदार इमरान जा अज़ीज़ आहिनि। हाणे केस कीअं साबित थींदो कोर्ट में जवाबदार जे ख़िलाफ़, भले पुलिस जी फ़रियाद हुजे, पर शायदि हुनजा अज़ीज़ आहिनि, कोर्ट में बीहंदा कोन। ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट पई चवे त ज़ख़्मी सूरत में हिनखे शौकत खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जॾहिं पुलिस FIR पई चवे त हू लाश हुयो जंहिंखे पुलिस इस्पताल खणी मुंतक़िल कयो। इहो सॼो केस इरादतन पुलिस ॼाणी वाणी जेका जवाबदार धुर आहे उन सां मिली भगत वसीले ख़राब कयो आहे या गफ़लत आहे पुलिस जी अयाज़? जी भाई जी, पुलिस ते उन वक़्तु सरकार जी फरियाद ते नौजवान इमरान चाचड़ मथां केस त दाख़िल कयो वियो, पर उन में पुलिस जो जेको ख़ौफ़ आहे उन में त नौजवान जेको शौकत चाचड़ उहो उन बर वक़्तु क़तल थी वियो, जॾहिं त पन्नो आकिल खां पोइ सखर अस्पताल रेफर कयो। हुन में पुलिस जी गफ़लत ई चइबी या पुलिस जी बदनीयती आहे या हिन जो पुलिस जो को ॿियो मक़सदु भाई जॻह ते आहे। पर जेका ख़बर पई आहे त अदालत में केस पिणु हलंदड़ आहे, जंहिंमें जेको आहे जज पारां जेको भाईजी पुलिस मथां ते कावड़ जो इज़हार पिणु कयो वियो आहे। इन सिलसिले में मुंहिंजी तालका अस्पताल जे MLO डॉक्टर आसिफ शेख सां बि ॻाल्हि थी आहे। नौजवान खे जॾहिं इस्पताल आंदो वियो त उहो ज़ख़्मी हुयो, जंहिंखे फर्स्ट एड ॾेई करे सखर जी इस्पताल रेफर कयो वियो, जिते सखर जी इस्पताल इन सिलसिले में वॾी महिरबानी अवांजी अयाज़। अवांजो आवाज़ कटिजे पियो व्यूअर्स, अयाज़ ॿुधाए पियो त ही पुलिस जी गफ़लत आहे या बदनीयती आहे। बहरहाल ही कानून सां मज़ाक़ आहे। हिकु ज़िंदा माण्हू खे पुलिस पंहिंजी FIR में मुअल करार ॾिनो ऐं हाणे ही केस जेको आहे कोर्ट में सुवालिया निशान बणियल हूंदो। यकीनन जवाबदार खे हिन जो फ़ाइदो पहुचंदो, उन धुर खे फ़ाइदो पहुचंदो जंहिं धुर कारोकारी जे नाले ते हिन ॿिनि माण्हुनि खे मारण जी कोशिशि कई, जिन मां हिकिड़ो नौजवान मारिजी वियो ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई। इन हवाले सां व्यूअर्स असां कोशिशि कईसीं त पुलिस जो मौक़िफ़ बि शामिलु कजे। DIG सखर पुलिस तारिक अब्बास कुरैशी साहब सां असांजो राब्तो बि थियो हो, पर हू शायदि मोकल ते वियल आहे, इन करे हू असां सां टेलीफोन लाइन ते न अची सघियो। असां इंतज़ारु कंदासीं त हिन हवाले सां पुलिस जो सखर पुलिस जो मौक़िफ़ साम्हूं अचे ऐं पुलिस जूं आला अख़्तियारियूं हिन समूरी सूरत हाल जो नोटिस वठनि ऐं ही जेका अंधेर नगरी पुलिस जे तरफ़ां थाणे सतह ते थी रही आहे, इन जो आला सतह ते IG सिंध पुलिस खे नोटिस वठणु खपे ऐं हिन समूरे मामले खे इन्वेस्टिगेट करे जेके पुलिस न बदनीयती गफ़लत या नाअहली में मुलविस आहिनि पुलिस जा अमलदार, उन्हनि खे हथ कड़ियूं हणी कानून जे कटहरे में आणिबो त नेचुरली फ्यूचर में ईंदड़ मुस्तक़बिल में पुलिस जा करप्ट ऑफिसर हिन क़िस्म जो खिलवाड़
करण जी केसनि में जुरत न कंदा। व्यूअर्स, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।